दुआ मंगी केस जे हवाले सां आगाह कंदासीं। वॾे वज़ीर मादरी शाह पुलिस एहलकारनि जी गफ़लत सबब दुआ मंगी केस जे जवाबदार जे फरार थियण जो सख़्त नोटिस वठंदे वाक़े जी रिपोर्ट तलब करे वरिती आहे। SSP कोर्ट आसिम दुरानी खे मुअतल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। वॾे वज़ीर पारां IG सिंध ऐं घरू वज़ीर खे सख़्त कार्रवाई जी हिदायत करे छॾी। दुआ मंगी अगवा केस जो मुख्य जवाबदार सुहेब कुरैशी खरीदारी बहाने गुजरियल पुलिस जी हिरासत में फरार थी वियो हो। जवाबदार सुहेब कुरैशी के वापस जेल पहुंचाइण की जिम्मेवार पुलिस एहलकार नवीद ऐं सफर जी हुई। ॿिन्ही एहलकारनि खे अॼु अदालत में पेश करे कंहिं जेल उमाणियो वियो। DIG ईस्ट ऐं CIA जे एहलकारनि ते बदल पुलिस पार्टी के जवाबदार सुहेब कुरैशी के ॿीहर गिरफ़्तार करण जो टास्क ॾिनो वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। वॾे वज़ीर मादरी शाह पुलिस एहलकारनि जी गफ़लत सबब दुआ मंगी केस जे जवाबदार जे फरार थियण जो सख़्त नोटिस वठंदे वाक़े जी रिपोर्ट तलब करे वरिती। SSP कोर्ट आज़म दुरानी खे मुअतल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। वॾे वज़ीर पारां IG सिंध ऐं घरू वज़ीर खे सख़्त कार्रवाई जी हिदायत करे छॾी। दुआ मंगी अगवा केस जो मुख्य जवाबदार सुहेब कुरैशी खरीदारी बहाने गुजरियल पुलिस जी हिरासत में फरार थी वियो हो। जवाबदार सुहेब कुरैशी के वापस जेल पहुंचाइण की जिम्मेवारी पुलिस एहलकार नवीद ऐं सफर जी हुई। ॿिन्ही एहलकारनि खे अॼु अदालत में पेश करे कंहिं जेल उमाणियो वियो आहे। DIG ईस्ट ऐं CIA जे एहलकारनि ते बदल पुलिस पार्टी के जवाबदार सुहेब कुरैशी खे ॿीहर गिरफ़्तार करण जो टास्क ॾिनो वियो आहे। खबर आवाज़ से शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर मादरी शाह पुलिस एहलकारनि जी गफ़लत सबब दुआ मंगी केस जे जवाबदार जे फरार थियण जो सख़्त नोटिस वठंदे वाक़े जी रिपोर्ट तलब करे वरिती आहे। SSP कोर्ट आसिम दुरानी खे मुअतल करण जो हुकुम ॾेई छॾियो। वॾे वज़ीर पारां IG सिंध ऐं घरू वज़ीर खे सख़्त कार्रवाई जी हिदायत करे छॾी आहे। दुआ मंगी अगवा केस जो मुख्य जवाबदार सुहेब कुरैशी खरीदारी बहाने गुजरियल पुलिस जी हिरासत में फरार थी वियो हो। जवाबदार सुहेब कुरैशी के वापस जेल पहुंचाइण की जिम्मेवारी पुलिस एहलकार नवीद ऐं सफर जी हुई। ॿिन्ही एहलकारनि खे अॼु अदालत में पेश करे कंहिं जेल उमाणियो वियो। राजी मां तफ़सील मालूम कंदासीं अब्दुल्ला सोलंकी खां। जी अब्दुल्ला केस बाबति वधीक आगाह कजो। बिल्कुल सिंध सैयद मुराद अली शाह दुआ मंगी केस के मरकजी जवाबदार सुहेब कुरैशी जो पुलिस हिरासत का फरार थियण वारे मामले ते नोटिस वरितो आहे। सैयद मुराद अली शाह चयो त IG सिंध ऐं सेक्रेटरी जो दाख़िला है होम सेक्रेटरी घरू खातेदार सेक्रेटरी के सख्त कार्रवाई करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जंहिं जवाबदार सुहेब कुरैशी गुज़िरियल ॾींहुं अदालत में पेश कयो वियो। उन खां पोइ हाज़िरी खां पोइ पुलिस जेको आहे सो हेड कांस्टेबल ऐं कांस्टेबल जेको आहे सो ज़फ़र ऐं उन सां गॾु नवीद हुआ जेके उनखे शापिंग करण लाइ गिरफ़्तार जवाबदार के सेंट्रल जेल खां कोर्ट ॾियण जे बजाय उनखे डॉल्मिन माल आंदो वियो जिते उन शापिंग कई आहे। शापिंग करण खां पोइ वो पुलिस का फरार थी वियो। जॾहिं जवाबदार सुहेब कुरैशी खे वापस जेल न पहुचाइण ते जेल इंतज़ामिया जेको आहे दायो रड़ियूं कयो। उन खां पोइ हेड कांस्टेबल नवीद ऐं कमर खे जेको आहे सो गिरफ़्तार कयो वियो आहे। वज़ीर आला सिंध जी हिदायत ते ॿिन्ही जवाबदारनि खे नाक़ब कयो वियो आहे। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह SSP जेको कोर्ट पुलिस आहे आज़म दुरानी उनखे बि फौरी तौर ते हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। उन सां गॾोगॾु हिन वाक़े जी FIR जेको दाख़िल कई वई आहे। जेको वज़ीर आला सिंध पिणु चयो आहे त रिपोर्ट ॾिनी रिपोर्ट में वाज़े कयो वञे त पुलिस जेको आहे एॾी लापरवाही कीअं कई आहे। उन सां गॾोगॾु मां इहो पिणु ॿुधाईंदो DIG ईस्ट ऐं CIA जे एहलकारनि पुलिस पार्टी गिरफ़्तार में जेको अमन में आणण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। उन सां गॾु जेको आहे CCTV फुटेज पिणु जेको आहे DIG में दुआ मंगी केस जो मुख्य जवाबदार सुहेब कुरैशी कोर्ट ॾिन पर तारिक रोड ते शॉपिंग मॉल मां ख़रीदारी दौरान फरार थी वियो आहे। या CCTV फुटेज साम्हूं अचण खां पोइ जेको आहे वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह कावड़ गुज़ार कंदे पुलिस एहलकारनि खे सख़्त कार्रवाई करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी मेहरबानी अब्दुल्ला तफ़सील ॾियण जे लाइ।